छा खपे? सिगरेट खपे। माचिस ॾिजो। अरे मुराद, तू मुझे भा के धक्को छो ॾिनो आहे? मां त दा धक्को न ॾिनो मां, उन्हीं अञा मांखे धक्को ॾिनो आहे। मुराद, शहर जा सब माण्हू चवनि था तो ही धक्को ॾिनो आहे। हाणे तूं कोन थो मने? जॾहिं मां धक्को ॾिनो ई नाहे पोइ मां कीअं चवंदा मां धक्को ॾिनो आहे? मुराद, सीधो सीधो चो जो मां तुझे भा के धक्को ॾिनमि। मां शफी के धक्को न ॾिनो आहे। अरे वरियाम, छा तो ॾिसी? हणी जल्दी कर। अदा मां ग़रीब आहियां, मांखे मारो न। अरे मुराद, असां आहियूं ग़रीबनि जा दुश्मन। गोराम, ये तो मरी हो। शफी काथे आ? अदा हल हलू घर, शफी पानी ईंदो। अदा नूरल बुरल तव्हांखे ख़बर आहे त अली खान काॾे वियो? मूंखे बनाए काॾे वियो आहे? अदा सुबुह अली खान चए पियो मां शहर वेंदुमि, पोइ अलाए काॾे वियो आहे। अदा नूरल बुरल, मूंखे अली खान जी तबियत नथी वणे, मतां काथे वञी फॾो न करे। शर्म न थो अचे? शर्म त अचे थो पर आदत आहे। ईअं न कर, कोशिश कर पंहिंजी आदत खे ख़त्म कर। इहो आसानी सां आदत न आहे वेंदो। तूं त वॾो को बेशरम आहीं। शर्म खे तूं बि छॾे ॾे, ही वटि सिगरेट हिकिड़ो दम हण। मुझो नालो अली खान है, गरीबन जे अगियां कमजोर आया मां, पर तो जड़े बदमाशन खां जोर आया मां। तू मांखे छा कंदे? वॾो चोर आहियां मां।
कुत्तो जेतिरो भी वफादार हुजे, जॾहिं छितो थींदो आहे त उनजो इलाज मौत आहे। तूं छितो थियो आहे, तुंहिंजो इलाज बि हाणे मौत आहे, मौत। अली खान सुठो थियो जो हिनखे मारे छॾियई। मुझो भा शफिया मुझो भा शफी मरिया मौत चयम शफी घर ईंदो पर हिजो लाश आयो रामा ही रोण जो टाइम ना है। हल हलूं प्लान कयूं बदलो वठूं पंहिंजो। दामल तू हाणे खामोश थी। ऐं मां मुंहिंजो भाउ हाणे वञूं था ऐं अली खान खे ओले ख़तम करणो आहे, ख़तम। रहमदिल जी आदा वञी अली खान खे ख़तम करे अचो। मुंहिंजो नालो आहे रहमदिल, मगर मुंहिंजे दिल में रहम जो ज़रो ई न आहे। अली खान खे हाणे ख़तम करे था अचूं, मां तो गाराम गॾु। वञो वञो वञी वञी ख़तम करे अचो। ठीक आहे आदा। अली खान तू चङो कम नाहे कयो हमल खान जे भाउ खे मारे करे। अली खान तोखे ख़बर नाहे वो वॾो ख़तरनाक माण्हू ज़ालिम माण्हू आहे। अदा उनी गुस्ताखी कयो हो, इन ख़ातिर उनखे मां मारियुमि। तुंहिंजे नज़र में मां अगरि इहो ख़राब कयुमि, पर मां पंहिंजे नज़रनि में चङो कमु कयो आहे। तू चङो कमु कयो आहे या बुरो कमु, हाणे वञ पाण खे पुलिस जे हवाले कर। अदा उमर खान मां पाण खे पुलिस जे हवाले न कंदुमि। अगरि तू पाण खे पुलिस जे हवाले न कंदे त पोइ माखो हिन वक़्तु निकिरी वञ कंहिं ॿिए जॻह ते। इहो हमल खान तोखे मारींदो, उहो तोखे ज़िंदा न छॾींदो। तोखे ख़बर आहे त असां केतिरा शरीफ़ माण्हू आहियूं। तू सॼे ॻोठ में असांजो नालो ख़राब करे छॾियो। हवा दा तू मूंखे नथो सहीं। ठीकु आहे मां वञा थो, ॾिसां थो अमल खान खे। अमल खान मूंखे हणंदो या मां अमल खान वारनि खे हणां थो। साहिब वॾो हफ़्तो गुज़रियो आहे, हिकु चोरी बि न मिलियो आहे। असलम खान अल्लाह मालिक आहे, कोई न कोई हथु ईंदो अॼु। ठीकु आहे साहिब, अल्लाह मालिक आहे। असलम अच रोड ते बीहूं था, अल्लाह मालिक आहे, कोई न कोई हथु ईंदो।
रामदिल दादा जी छा थियो गाॾी खे था दादा तकरीबन पलक ख़राब थी वियो ॾिसे त सही आराम रामदिल मूंखे त छॾे वञे थो पर अली खान खे न छॾिजईं साहिब चोर त अची विया पिया भॼी विया हे चोर विया त ॿिया थींदा अली खान छा हालो हाल आहे कुझु लॻो पियो आहे ख़ैर हा दा सोबत खान जंहिं ॾींहं खां शफ़ी मुंहिंजे हथ खां मरी वियो आहे ज़िंदगी दरपदर आहे अलाह ख़ैर कंदो यार परेशान छो थिए तूं आख़िर बंदूक ये मोट समानो थियो आहे होटल ते वेही चांहियूं पीतो असांजे भाउ खे मारे करे
ठीक त आई न, तू घबराए न, तोखे कुछ भी न थींदो। अली खान के कुछ न थींदो। अली खान मूंखे माफ़ कजाए, ही सब कुछ मुंहिंजे करे थियो आ। न तू शफ़ी खे मारी आ, न ही तोखे ही ॾींहं ॾिसणा पवंदा। न मोमल, इहो त मुंहिंजो फर्ज़ हो। उन अहिड़ी हरकत कई हुई, उनखे उनजो सज़ा मिलियो। ऐं तू मूंखे मिली वए। अली खान, मां तोसां प्यार करण लॻी आहियां। तूं ॿुधाए, तुंहिंजो छा इरादो आहे? जेको तुंहिंजो इरादो आहे, उहो मुंहिंजो ई इरादो आहे। फ़िलहाल मूंखे इजाज़त ॾे। ठीकु आहे, पर पोइ मूंसां कॾहिं मिलंदे? इहो त अली खान खे बि ख़बर न आहे। अलाए कॾहिं मुलाक़ात थींदो। मुंहिंजे हर क़दम ते दुश्मन आहिनि। सलामत रहियमि त मिलंदासीं। फ़िलहाल इजाज़त ॾे। ख़ुदा हाफ़िज़। अल्लाह निगहबान। अदा अमल तू हद को वधीक ज़्यादा परेशान आ। छा ॻाल्हि आ? अदा मुंहिंजो ही दिल सड़े थो। अली खान पराई छोकिरी जे करे मुंहिंजे भाउ खे मारियो आहे। जेसाणी अली खान खे न मारींदसि ओसाणी मुंहिंजी दिल खे चैन न ईंदो। अदा अमल तू परेशान न थी। इन अली खान के असां ही ख़त्म कंदासीं। असां ही ख़त्म कंदासीं। अदा मुंहिंजो नालो आहे रामदिल ऐं मुंहिंजे दिल में रहम जो को ज़रो ई न आहे। अगरि अली खान खे मारियमि तो मां मारींदमि, न त पोइ रामदिल जी अदा हल त हलो ऐं इन अली खान के ख़त्म कयूं। अच्छा अदा साईं। अस्सलाम वालेकुम। लाल खान जी अदा ते अली खान जो अचण वञण जो ॾसो ईंदो आहे न? अली खान त डेली हिते ईंदो आहे। साईं खां दुआ वठी वेंदो आहे। अॼु बि अचण वारो वञे, थोरो अधु कलाकु पियो अथसि। ठीक आहे, हिते ईंदो अली खान। अॼु ई उनखे पूरो कंदासीं। हा हल। ओ रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो। सैयद जो हम कदम हम सर न को ॿियो थियो न की थींदो। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो। सैयद जो हम कदम हम सर न को ॿियो थियो न की थींदो। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो। खुदा की ज़ात रब्बिल आलमी है। खुदा की ज़ात रब्बिल आलमी है और मोहम्मद रहमत लिल आलमी है। खुदा की ज़ात रब्बिल आलमी है और मोहम्मद रहमत लिल आलमी है। खुदा की खुदाई
खुदा की खुदाई की वुसअत, जहाँ तक मोहम्मद की शान रहमत वहाँ तक, जहाँ तक खुदाई वहाँ तक मोहम्मद, जहाँ तक मोहम्मद वहाँ तक खुदाई। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ब्यो चोन किची दो, रसूलुल्लाह जड़ो रबर न को ब्यो चोन किची दो। ए अल्लाह कैसा बैठा देखता है जैसे देखा ही नहीं, कैसा बैठा सुन रहा है जैसे सुनता ही नहीं। तेरे चुप रहने से, तेरे चुप रहने से टल जाऊं मैं वो साइल नहीं, या दामन उम्मीद भर, या दामन उम्मीद भर, या कह दे इस काबिल नहीं। तो निदा आइए बंदे, तो निदा आइए बंदे, जा लेना है अगर तुझको, जा लेना है अगर तुझको, जा ले मोहम्मद से, जा लेना है अगर तुझको, जा ले मोहम्मद से। क्योंकि शराफत उनके घर की है, लताफत उनके घर की है, हशमत उनके घर की है, शौकत उनके घर की है, शरीयत उनके घर की है, तरीकत उनके घर की है, मारिफत उनके घर की है, हकीकत उनके घर की है, नबूवत उनके घर की है, इमामत उनके घर की है, खिलाफत उनके घर की है, विलायत उनके घर की है, शुजात उनके घर की है, सखावत उनके घर की है, शहादत उनके घर की है, और गुनहगारों को बख्शाना ये आदत उनके घर की है। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ब्यो चोन किची दो, रसूलुल्लाह जड़ो रबर न को ब्यो चोन किची दो, रसूलुल्लाह जड़ो रबर न को ब्यो चोन किची दो। यदा ॾिसूं त सही अली खान के ईअं न असांजे फैर में मरी त वियो आहे। आवाज़ तो कोन थो अचे सदा। हल त हली ॾिसूं। हल त ॾिसूंसि था। अरे अदा हीअ त हिते कोन्हे, भॼी वई बगा थी वई। अदा जी अली खान असांजे ख़ौफ़ खां भॼी वियो। हा अदा। ऐं ॾिसूं था केतिरे तक हू भॼंदो। अदा जी हाणे त हू भॼी वियो। हा अदा। हल त हलूं वापसि। हल अदा। हाँ अशरफ बाबा तू वेंदो आहे क्रिकेट ते ग्राउंड ते फुटबॉल खेॾंदो आहे, थोरो एहतियात सां लड़ाई झगड़े खां परे रहिजे बाबा। थोरो पढ़ाई बि आहे, थोरो ख़ामख़ा बि जज़्बाती विड़ी पए थो। हाँ थोरो एहतियात सां बाबा। न को मसलो न ईअं न थींदो। ख़्याल सां बाबा, ख़्याल सां। हाँ मां तोखे शरीफ़ आदमी असां तोखे चऊं था। ठीकु आहे ठीकु आहे। मां तुंहिंजी शिकायत न ॿुधां भाॼी। ईअं ई थींदो दादा, ईअं ई। हलो भाई।
छोधा खैर था है छुथाणो मगे अग में तोखे मारे पोइ तोखे ख़बर पवंदी तोखे छो मारियो से छयो माखे जिंदगी सा प्यारा छयो माखे छयो गोराम ये बक बक बंद कर हणेस गोली पोइ ठीकु आहे हाणे हिनखे थो ख़तमु करां अरे दास ज़ालिम भा के छो मारियो तो एडो जुल्म कयो तो बाबा असा गरीब मिस्किन आऊं खुदा जो ना तो ये छो असा दा जुल्म कयो तो केड़ी चोरी कई असा ये भा घोड़ा रे कौन रे छा ए तुझो भाई हे मुंजो भा हिनके कियो मारियो तो केड़े डोल सा मारियो अदा असां तो वॾो ग़लती कयोसीं ऐं हिन मिसकीन खे मारे छॾियो अदा ग्वाराम अखियो या इहा टमाटर अगे न पियो सुञातई जो हणी मिसकीन जो कत्ल करे छड़ी अगे न पियो सुञातई अदा तो बेटा के अच तो कदा लख देऊं ता पर मरियो हां छा क्यों अदा मां एडा लख छा कनु केड़े कम जा मुंजो भा ते न दुनिया को वयो पैसो तो मेरो आ भा मुंजो कोटन जी बाही आ मो हाणे केड़ो मुंह ॾेखारींदो माण्हुनि खे त मां पैसा वठी ख़ैर करे छॾिया ही त चङो न आहे ॻाल्हि ॿुध अधे जन तव्हांजो फ़ैसिलो करे छॾियो आहे तव्हांजो इंसाफ़ ऐं 10 लाख रुपया मुक़ररु कयईं मने थो त पैसा खणी या तोखे रहिया असां हलूं था हलो अदा साईं हलो मां ये पैसा छा कंदुमि मूंखे त कहिड़े ज़ालिमन जो अकेलो मुकाबलो नथो करे सगी तुम आई शहरी छॾे था हलो मां अगर उन्हनि ज़ालिमन जो मुकाबलो नथो करे सघां मरी त सघां थो न चरिया मरन तुझा दुश्मन तू एड़ी गालियों न कर ठीकु आहे मोमल मां आंदा अहिड़ी ॻाल्हियूं न कंदुमि तूं बि आंदा इहो भॼण वारियूं ॻाल्हियूं न कजांइ ठीक आहे आइंदा मां अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदसि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बड़ा ठीक ठाक खैरियत है खुशियां ठीक ठाक ठीक ठाक खुश हो बियो बाबा बियो खुशियां खैर खुशियां खुश हो ठीक ठाक खैरियत बाबा ठीक ठाक खैरियत मास्टर मोहम्मद उस्मान खुश है सही बड़ा सही ठीक ठाक है बड़ा बाबा खैरियत है ठीक ठाक मोहम्मद दुआ अस्सलाम वालेकुम खुशियां ठीक ठाक खैरियत है खुश हो भली करे बाबा ठीक ठाक खादिम मेहरबानी अशरफ छा थियो भाई खैर त आहे भा छा का बेदो अचे थो छा थियो ॿुधा सही छा थियो छा बाबा अदा खैर ना है खैर का गाल चढ़ी वियो छा थियो भा छा थियो खैर आहे बस उथी छा थियो खैर बाबा ॿुधा सही मुंहिंजे हथ खां कत्ल थी वियो अच्छा हा उथी काॾे बाबा काॾे हलो हल अदा हल असांखे निकिरणो आहे हल अरे अली खान जा ॿाहिरि अचनि था
गुरामा ही वरी केरा अदा हे अली खान जो भा ऐं नूरल थी गुरामा हकीकत में उनजो भा आए था ना अगे भी बेगुनाह बे के मारे आया हूं। हाँ दा पक्को पक्को अली खान जो भा थी नूरल। अच्छा है या नूरो कयो कम पूरो। मुझो नालो आहे रहम दिल मगर मुझे दिल में राम जो जरो ही न है। हाने क्या सो पूरो। गुराम खाने नी ढूंढ के वही बार फिटी को रोड ते ठीक का गुराम खाने वही फिटी करे चस। हाणे बस कर रोअण बंद कर। हाणे छाजे लाइ रोए तो तू अगर हमल खान जे भाउ खे न मारे हां त अॼु असांजे भाउ खे हमल खान न मारे। अदा हमल खान मुझे भाउ खे मारे सुठो न आहे कयो। मां हाणे उनखे ज़िंदा न छॾंदुमि। रामदिल यदा गोली तो खत्म थी हो। अच्छा अल्लाह खत्म थिए त पोइ भॼो पोइ हाणे छा चले मरूं। ठीक है हल।
अमर खान तुंहिंजो वॾो वॾो महिरबानी मौक़े ते अची दुश्मननि खे भॼायो आहे। दुश्मन त भॼी विया, हाणे तूं ईअं कर पाण खे पुलिस जे हवाले कर। अदा जेसी ताईं मुंहिंजा दुश्मन ज़िंदा आहिनि मां पाण खे पुलिस जे हवाले न कंदुमि। अदा अली खान मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां, मां तोखे इहो चवां थो त पाण खे पुलिस जे हवाले कर। अदा उमर मां पाण खे पुलिस जे हवाले कयां त मां क़ैद थी वेंदुमि। मां अगरि क़ैद थियुमि त पोइ मुंहिंजो मोहबत बि क़ैद थी वेंदो। ठीकु आहे, तूं मुंहिंजी ॻाल्हि नथो मञे, कॾहिं न कॾहिं दुश्मन जे गोलियुनि जे निशाने में अची वेंदी। अदा उमर इहो मुंहिंजे क़िस्मत जी ॻाल्हि आहे, मां मरां या बचां। अदा अली खान मुंहिंजो चवण वटि पंहिंजी ज़िंदगी बर्बाद न कर, पाण खे पुलिस जे हवाले कर। अदा तुंहिंजो वॾो वॾो महिरबानी, तूं मुंहिंजो जान बचायो। मां पाण खे पुलिस जे हवाले नथो करे सघां। ख़ुदा हाफ़िज़। गोरामा ये तो हैत जड़ी ॻाल्हि आहे, वया हुता मरण अली खान खे त हथ खाली मोटी आयो। अदा अमल असां तो वॾो कोशिश कयोसीं पर वो भॼण में कामयाब थी वियो। अदा अमल मुंहिंजो नालो आहे त राम दिल, मगर मुंहिंजे दिल में राम जो ज़रो ई न थी। हिन चकर त भॼी वियो, हाणे हिन खे भॼण कोन ॾींदासीं। मां बि इहो चाहियां थो, अली खान खे भॼण कोन ॾियोसि, मारोसि। अदा अमल हाणे उनखे असां भॼण कोन ॾींदासीं, हाणे असांजे हथनि खां मरदो। गोरामा पर जीअं बि कयो पर अली खान खे ज़िंदा कोन छॾजांइ।
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रामदिल खान। मास्टर उस्मान, कमाल जी ॻाल्हि आहे यार, तूं पाण सिर जबल में अचो तो लिखे। रामदिल छो न लिखूं, भाउ जो खून थी वियो आहे। मास्टर उस्मान, तुंहिंजे भाउ तुनखे ग़लती सां मारियो आहे ऐं तव्हां वरी पहाड़ में छो था लिखो? गुलाम खान, ग़लती सां बि या जीअं बि मुंहिंजे हथां खून त थी वियो आहे। खुदा अशरफ जान, अगर तुंहिंजे हथों खून थियो आहे त थियो आहे, तूं मोहम्मद हुसैन तोखे छा करे सघंदो? रामदिल खान, असां शरीफ़ माण्हू आहियूं, हाणे असांजो तूं महिरबानी कर फ़ैसिलो करा। मोहम्मद उस्मान, तुंहिंजो फ़ैसिलो त कंदासीं। तुंहिंजो भाउ हिकिड़ो अॻे बि क़तल कयल आहे, हाणे ॿियो खून असांजे लाइ कंदो। वरी ॿियो खून कंहिंजो कयां? अशरफ, असांजो दुश्मन अली खान ऐं उन जो तोखे कत्ल करणो। हा न गुलाम खान न, मां शरीफ़ माण्हू आहियां, मां कंहिंजो बि खून न कंदमि। अशरफ खान, अगर तू कत्ल न कंदे पोइ असां ई तुंहिंजो फ़ैसिलो न कंदासीं। चलो ठीकु आहे, तूं असांजो फ़ैसिलो कंदे मां अली खान खे मारींदुमि, उनजो फ़ैसिलो केरु कंदो? अशरफ खान, अली खान जो छा जो फ़ैसिलो? हू त आहे ई धाड़ियल, अगर तू उनखे मारी दे पुलिस तोखे इनाम ॾींदी। चलो ठीकु आहे गुलाम खान, मां अली खान खे चोरी चोरी मारींदुमि, पर जॾहिं उनजो खून ज़ाहिर थियो त उनजो इल्ज़ाम तुंहिंजे मथां हूंदो। ठीक आहे अशरफ खान, तू अली खान खे मार, उनजो खून असां ते। ठीकु आहे, मां उनखे मारींदुमि, तूं वञ तूं मोहम्मद हुसैन सां असांजो फ़ैसिलो कर। अशरफ खान, तुंहिंजो फ़ैसिलो चङी तरह ते कंदासीं। ठीक आहे, तूं असांजो फ़ैसिलो कर, असां तुंहिंजो कमु ज़रूरु कंदासीं। रामदिल जी, हल अली अशरफ जो फ़ैसिलो करूं था। हल ना। मुझे नालो त आहे रामदिल, मगर मुझे दिल में राम जो ज़रो ही ना है। वालेकुम अस्सलाम। भला मोहम्मद हुसैन खैर त आहे? परेशान परेशान बीठो आहियां भाउ, छा ॻाल्हि आहे? ॿुधाए, असां बीठा आहियूं, हुकम कर। रामदिल, जी सर। हिनजे भाउ खे त अशरफ मारियो आहे, परेशान न थींदो, बाक़ी ख़ुशी कंदो छा? गुलाम खान, मुंहिंजे भाउ खे अशरफ न मारियो, मुंहिंजो भाउ पाण मरी वियो इत्तिफ़ाक़न। भला मोहम्मद हुसैन, यार तुंहिंजो भाउ पाण न आहे मो, तुंहिंजो भाउ खे मोहम्मद अशरफ जान बूझ करे मारियो आहे। रामदिल, छा तुंहिंजो इहो ॻाल्हि सच आहे? मोहम्मद हुसैन, इहो ॻाल्हि सोराना सच आहे ऐं तुंहिंजे भाउ खे ग्राउंड में मारियो वियो आहे। माण्हू चवनि था इनखे भुल में मारियो वियो आहे, पर न, तुंहिंजे भाउ खे फुटबॉल ग्राउंड में अशरफ जान बूझ करे मारियो आहे। गुलाम खान,
अगर मुझे भा के अशरफ जानबूझकर मारियो आ न तो मां भी हुनखे न छॾ दूं। अदा मोहम्मद हुसैन असां भी ये चवंदासीं जो अशरफ के जिंदा न छॾ, तुंहिंजो भाउ जो कातिल पको। मोहम्मद हुसैन हुकम कर, पैसा खपन, हथियार खपन, हाज़िर हूं असां। रहमदिल जी अदा। हथियार पैसो मां वटि जाम आहिनि, अगर ज़रूरत थियो तव्हां परे न आहियो। तव्हांजो वॾो महिरबानी। रहमदिल अल्लाह निगहबान। रामदिल हाणे कम पक्को आहे। गौराम खान कम पक्को भी थी वियो ऐं चङो भी थी वियो। अली खान तू अची वई? हाँ मोमल मां अची वियो। अल्लाह जो शुक्र आहे तू अची वई। मोमल तुंहिंजे यादनि मूंखे हिते आंदो आहे।
तोखे ॾिसी सुहिणा आऊं खिलां थी ख्वाब में सुहिणा तोखे ॾिसां थी तोखे ॾिसी सुहिणा आऊं खिलां थी निंड मां उथी तुंहिंजो ओ निंड मां उथी तुंहिंजो दीदार थी करियां ओ सिंधी टोपीअ वारा तोसां प्यार थी करियां ओ ॻाढ़े अजरक वारा तोसां प्यार थी करियां हे दिल त नाहे वस में हे दिल त नाहे वस में इकरार थी करियां ओ सिंधी टोपीअ वारा तोसां प्यार थी करियां ओ ॻाढ़े अजरक वारा तोसां प्यार थी करियां हे दिल त नाहे वस में हे दिल त नाहे वस में इकरार थी करियां ओ सिंधी टोपीअ वारा तोसां प्यार थी करियां ओ ॻाढ़े अजरक वारा तोसां प्यार थी करियां ओ सिंधी टोपीअ वारा तोसां प्यार यानी केड़ा केड़ा माण्हू असांजे इलाके में घुमनि था मां कंहिंखे सुञाणा ई नथो तेरा बाप बाक़ी तो अली खान खे हणंदे तूं हा दादा मजबूरी आहे हणणो त पवंदो न त असांजो फ़ैसिलो न थींदो
तो अशरफ छा थियो? चुप चुप। अली खान आराम करे तो तू हे मोर्चो संभार ऐं मां हे मोर्चो संभारां तो। जेदा बात बरी रहियो आहे। जेदा हाणे उनखे थोरो चूचड़ी ॾेवणो आहे। अरे भड़काए था छॾूं। हिम्मत कर बाके चूचड़ी दे। बाके तो चूचड़ी हाणे मां ॾींदसि। मां बाके चूचड़ी ॾिनो आहे। होॾे ॾिस। अदा अदा चाहती हो। अदा रोन अली खान के कौन छॾंदासीं भा? अली खान के न छॾंदासीं इंशाअल्लाह। ख़तम कंदासीं रोन अशरफ जानी रोन। अदा यो मुर्सन ते मुर्स मरदा रहंदा आहिनि। बादशाह न छॾंदासीं अली खान के। भाइयों बारे छॾंदासीं त भाइयों सफ़ा झुगे में। अशरफ ये रोण जो टाइम ना है। आयुन जो पलांत करणो आहे। बालन वागे न रो। आयुन जो पलांत करणो आहे। अली खान के ना है छड़णो। असाड़ो थी भाई तो था काढू। भाई रोण जो टाइम है। अशरफ तू हाणे दिल न ला। हिन जे खफन ऐं दफन जो इंतजाम करणो आहे। पोइ अली खान के सिद्धो हणणो आहे। सिद्धो। अदा तू केरा मां तोखे सुजाना न तू मुझे मारण जो कढा
मुझो तुझो को दुश्मनी ना है। तू माखे छो मारे तो? अली खान, दुश्मनी आहे या ना, अज माखे तोखे मारणो आहे। खुदा के खेड़ो हथ दिनो ही ना है जेको अली खान के मारे। अली खान, तू हाणे ॾिसदे मां इन हथन सां तोखे कीअं थो मारां। तोखे अगर पंहिंजे हथन ते एतिरो भरोसो आहे, हथियार फिटी कर, पोइ ॾिसूं था केर तो खटे। अली खान, अज तुंहिंजो इहो ख्वाहिशी पूरो थो कयां। जाते बाबा वरन दाए खबरदार बंद कर वीडियो। बाबा छाजे लाइ विड़ो था? दरबार आहे, हिते अमन जी जाइ आहे, विड़ण ठीकु न आहे। बदमाशी जेको कंदो असां थाणे बदिराईंदासीं। शाहबाज़, पंहिंजे रस्ते सां हलिया वञो बाबा, हिते विड़ण जी जाइ न आहे, हलिया वञो। अशरफ, अशरफ,
तू मांजे भा के मारे इते आराम सा सुतो पियो आहे। हाणे मां तोखे जिंदगी भर जे लाइ सुमाईंदुमि। मोहम्मद हुसैन, मां तुझे भा के जानी वाणी ना मारियो। मां फुटबॉल के लत हयम, उन्हीं के लॻो उहो मरी वियो। मांजो को ज़ाती दुश्मनी तव्हां सां न आहे। अशरफ हाणे पंहिंजो चालबाज़ी छॾे ॾे। मूंखे सभु ख़बर आहे तूं मुंहिंजे भाउ खे दुश्मनी सां मारियो। हाणे मां तोखे अॼु ज़िंदा न छॾां। मोहम्मद हुसैन, मां तोखे मारण नथो चाहियां ऐं तुंहिंजो भाउ बि इतफ़ाक़न मो आहे। मां तव्हांजो दुश्मन न आहियां। अस्सलाम वालेकुम। अशरफ, तुझो फैसलो तो करे छॾियो थे, तू छो पहाड़न में लिखे थो? मूंखे ख़बर कोन हुई त तव्हां मुंहिंजो फ़ैसिलो करे छॾियो आहे। अशरफ, असां तुंहिंजो फ़ैसिलो करे छॾियोसीं। हाणे तूं पंहिंजे मर्ज़ी ते घुम फिर, पहाड़नि में न लिक, घुम फिर, ऐश कर, पर अली खान खे मार, इन्ही खे न छॾिजांइ। हाँ, मरी वियो। ईअं सम्झ तूं उहो मरी वियो। उहो मुंहिंजे भाउ जो कातिल आहे। उनखे कोन छॾींदुमि। हाणे तू वञ, असां ॿई पहाड़ जो चक्कर हणींदासीं। तू हले वञ पंहिंजे घर। ठीक गुलाम खान, ठीक आहे। ठीक आहे, खुदा हाफ़िज़।
अदा गौराम मुंहिंजो नालो थी रामदिल ऐं मुंहिंजे दिलि में ज़रो बि राम जो न थी। हाणे अशरफ जा हालत तूं पाण ई ॾिस। असांजे वास्ते आहे हो असांजे वास्ते आहे शफा खानो मुहम्मद जो। असांजे वास्ते आहे शफा खानो मुहम्मद जो। खुली वियो आहे रिंदन लय मैखानो मुहम्मद जो। नमस्तानप में मूसा है हाजत का जुलेखा जी। नमस्तानप में मूसा आहे हाजत का जुलेखा जी। हुमास्तानी या यूसुफ जी मां मस्तानो मुहम्मद जो। ओ रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो। सैयद जो हम कदम हम सर न को ॿियो थियो न की थींदो। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो। सैयद जो हम कदम हम सर न को ॿियो थियो न की थींदो। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो। जो मांगने का तरीका है जो मांगने का तरीका है उस तरह मांगो। जो मांगने का तरीका है उस तरह मांगो। दरे करीम से बंदे को क्या नहीं मिलता। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो।
खान तू मारे भाग के मारे पारे मौत के दावत ॾिनिया हाणे इन्हीं पहाड़ में मां तोखे जरा जरा करे छॾींदुमि अली खान के मारण वारो हिन धरती ते जिंदा ही न रहे वा तू कह रहे अली खान के मारींदे अदा वो ॾिसे त भई वेड़ नहीं था रांदल जी अदा इहो ही मौको आहे ऐं ॿिन्हिनि खे ख़त्म करणो हाँ अदा मत कर दा अच्छा चलो अली खान सॉरी भाई अली खान अशरफ को हथगट छो जो जा वारिस पहुंची चुका जालिम असां जे भा शफी के मारे ऐं जे भा के मारे वो हिन के मारे तो तुझे भाव गलत हरकत कयो हो इन खातर उनके मारम पर हिन जे भा के अलाए मुंहिंजो गोली लॻो अलाए ॿिए कंहिंजो लॻो आहे अली खान इहो तुंहिंजो बहानो कोन हलंदो उनजे भा खे सिधी गोली तो हई आहे बहानो तो करे अली खान आज तक कोई बहानो न कयो आहे अली खान सच चवे थो अली खान हाणे तुंहिंजे सिर ते मौत अची बीठो आहे मौत पोइ बि अञा तूं एतिरो आकड़ में अली खान मुंहिंजो नालो थी रामदिल पर अञा ताईं मां कंहिं ते रहम कयो ई न आहे गरीबन जे अॻियां कमज़ोर आहियां मां पर तो जड़े बदमाशन कम जोर आया मां वाह अली खान वाह तुंहिंजो आकड़ अञा ताईं क्यों आकड़ कोन थो मुड़ी रामदल जी अदा इनखे ख़त्म कंदम न ही रहंदो न जी आकड़ रहंदी हाणे खिलण बंद कर हिक ही बस के
ही गोली ठोका। मोहम्मद हुसैन तू छो फायर कयो? गौराम मां हिन ख़ातिर फायर कयुम तू मुंहिंजो दुश्मन सां मिली अली खान खे मारे थो। मोहम्मद हुसैन अग में अली खान खे मारे पोइ तुंहिंजो दुश्मन जे मारण जो इरादो हुयो। अच्छा एतिरो चालाकी? हाँ एतिरो चालाकी। तो ॿिन्हिनि खे न छॾंदासीं। मोहम्मद हुसैन हाणे तू अशरफ खे न मारी दे, उनखे असां मारींदासीं छो जो असां उनखे मारण जे लाइ आया हुआसीं। रहमदिल तोखे को भी जरूरत ना है तू अशरफ के हण। मोहम्मद हुसैन अशरफ तुझे भाउ के मारे सुठो कम न कियो। अशरफ तुझे भाउ के न मारियो। मोहम्मद हुसैन ये समझ असांजे भाउ के मारियो आहे। अशरफ के कॾहिं माफ़ न कंदासीं। हाणे अशरफ के मां पाण हणदुमि पाण तुंहिंजो जरूरत ना है। रामदिल ज्यादा असां त चऊं था दुश्मन खुटनि पर दुश्मन वधंदा वेंदा आहिनि। हाणे दा मोहम्मद हुसैन भी असांजो दुश्मन थियो थी। अदा ग्वाराम अॻियां दुश्मन असांखे छा कयो जो मोहम्मद हुसैन असांखे अची मारींदो। दा जी अली खान तो बची वियो ऐं अदा हमल खे छा जवाब ॾियणो आहे? अदा ग्वाराम छा जवाब ॾींदासीं? हाल त हलिया था हलूं कुझु बि जवाब न ॾींदासीं। मोहम्मद अशरफ तू कहिड़े सोच में आ? अली खान मां सोचां तो मुंहिंजे भाउ जो खून तूं कयो आहे पर हाणे मां पंहिंजे भाउ जो खून तुंहिंजे मथां बश करां थो।
अरे भूरल तुझे भा मुझे भा के मारे वा तू हिते घुमंदो तो आजादी था दा हाणे तो खामोश थी बियो हिन खे मां मौत जे हवाले कंदसि अगे तो मुझे भाग के मारियो तो हाणे मां के छो मारींदो भूरल तोखे इन्ही ख़ातिर मारींदासे जो तुंहिंजो भाउ असांजे भाउ शफ़ी मामा जो कातिल आहे कातिल लॻे तव्हां परे थियो इन खे मां हणंदुमि अद्दा 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 तूं हाणे हिन जे मथां वेही रो मां हलाए खबरदार अशरफ उन ॾींहुं तूं मुंहिंजे हथ खां त बची वएं अॼु तोखे केरु बचाईंदो अशरफ हाणे कलमो भर आज तुझो जिंदगी बुरो खबरदार अशरफ के वारिस आहे हाणे तव्हां सब बेवारिस थी हिते ई मरदो हाणे तव्हां सब लावारिस हो अशरफ तुझे भाउ मास्टर उस्मान के भी असां मारियो मोहम्मद हुसैन तुझे भाउ के अशरफ न मारियो ऐं फुटबॉल ग्राउंड में फुटबॉल लॻो वो मरी वियो असां जी बाह के चूचड़ी ॾिनी ऐं तव्हांखे वेड़ायो तव्हांखे बर्बाद कयो अॼु असां तव्हां हिनी सभिनि खे ख़तम कंदम ख़तम
हम दिल मुंहिंजा त गोलियूं ख़तम थी विया हाणे तूं भली मूंखे मारे थो सघीं अमल खान मां तोखे न मारींदुमि मां तोखे मारियुमि त तूं मरी वेंदे तूं हर रोज पंहिंजे भाण जो लाश यादि करे हर रोज तूं मरदे नानोस छॾोस हे हर रोज हाणे पाण मरदो पंहिंजे भाण जो लाश यादि करे अचो अचो दा या अल्लाह तू मुझे अली खान के बचाए जाए अली खान तू अची वे हा मुमल हा मां अची वियो आहियां सॼे दुश्मन जो ख़ात्मो करे तो वटि आयो आहियां